मूंखे कंहिं बि तरह सां चाची सोणीअ सां ठाह क़बूल न आहे। ऐं मूंखे कंहिं बि रीति माउ खे छॾिणो न आहे। न छॾींदे त मां छॾींदसि। मां कोन रोकींदुसि तोखे। मां चाचे वारनि खे चई आयो आहियां। बाबा वारनि खे? हा। छा? इहो त नूरी जेकॾहिं मूंखे छॾियो त हक़ मार वारा 10 लख मां कोन ॾींदुसि। छो त नूरी थी छॾे मूंखे। आउं कोन थो छॾियां नूरीअ खे। किथे आहे लिखत में त तुंहिंजे करे मां पंहिंजी माउ खे छॾींदुसि? इहो चाचे वारनि लिखरायो त कोन हो न? न। तूं पाण थी वञी त पोइ हक़ मार छाजो? तूं पाण थी छॾी मूंखे। आउं कोन थो छॾियां तोखे। बेवफ़ाई थो करी? हरगिज़ न। गलतान थियो सो थियो। मुंहिंजी क़यामत कारी त तो कई नूरी। तो कई मुंहिंजी क़यामत कारी। तुंहिंजे करे ई मां पंहिंजे अम्मा ऐं अब्बे खे रंजायो। उन्हनि जी आलुनि जे करे मां सच भेड़ो थी वियुसि। ओ यूसुफ, बाबा दरवाज़ो खोल, दरवाज़ो यूसुफ। मासड़, दर खुलियल आहे। हलियो अच। इन्ही खे बि कॾहिं खरां। कॾहिं हिनखे रोज़ भॻो बीठो आहे चाची जे कारण। यूसुफ, वारस वे जा वञे। वञे हिते छा आहे? हा, नूरी धीअ, वारस पोखण जहिड़ो आहे, पोखण जहिड़ो। तूं भले मूंखां नफ़रत कर, पर मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे। तूं वे, छॾ हिनखे। न यूसुफ, भले चवणु ॾेसि। नूरी धीअ, तूं धीअरनि जहिड़ी आहीं अमड़। यूसुफ तुंहिंजे क़दुर में अदब जा सभु लीका लताड़े वई। माउ पीउ जे बेक़दरीअ खां मूंखे ॿुधाए ॿियो कहिड़ो को जो कमु आहे जेको करणु घुरिजे? मासड़, हिनखे त अहसास ई कोन थींदो। मौलवी साहब चवंदो आहे त इस्लाम में हुकुम आहे जेकॾहिं माउ पीउ निमाज़ में सॾु करे त वरंदी ॾियोसि। यूसुफ, तुंहिंजे करे इहो फरमान बि विसारे वेठो। मासड़, मां छा बि कयां, पर नाफरमानी वारो दाग धोई कोन सघंदो। कोन धोई सघंदो। हिनखे चवां थो त तूं भल मूंसां जहिड़ो कर, पर अम्मा सां त न विढ़ न। पर इहो मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई कोन थी मासड़। नूरी धीअ, हे मुंहिंजे हथनि खे ॾिस। न तूं पाण खे बर्बाद कर, न हिन यूसुफ खे। इहे झेड़ा हाणे छॾियो। निभाग जे करे घर जा ठिकर बि सुकी वेंदा आहिनि। चई त मां तो बि महिर कयां। मासड़, तूं गुनाहगार न कर मूंखे। पुट, नाहे गुनाह। हिन घर जो दाणो पाणी पेट में पियल आहे। धीअ, तूं बि कावड़ खे हाणे छॾ। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।